माज़ूर आहे ऐं मुसलसल जेको आहे इन माज़ूरी खे कॾहिं बि हिन पंहिंजो तानू कोन सम्झो। हिन सॼी ज़िंदगी पंहिंजी मज़ूरी पंहिंजे पोरियो हक़ लाल जी रोज़ी कई, पर कुझु साल पहिरीं जेका फालिज थियो आहे, फालिज थियण खां पोइ हाणे हिन खां मज़ूरी नथी पुॼे ऐं जेका हीअ तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं हिननि वटि साइकिल व्हीलचेयर जी जेकी आहे हिकिड़ो मतालबो करे रहियो आहे व्हीलचेयर जी ऐं माज़ूर कोटा जी घुर करे रहियो आहे। जेके शयूं अचनि थियूं उहे मूंखे ॾिनियूं वञनि जी आऊं माना पंहिंजो जेको आहे रोज़गार करे सघां ऐं पंहिंजो पेट जेको आहे पाले सघां ऐं असां अलाह जे नेकबाननि खे अधी रज़ा सतो थी वई या ॿिया जेके अलाह जा नेकबान आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं महिरबानी करे फ़िलहालु हिन खे जेको आहे साइकिल वठी ॾिनी वञे जी पंहिंजो हली सघे, कुझु गुज़र सफ़र करे सघे। अञा तमामु घणी परेशानी ज़िंदगी में आहे ऐं कॾहिं बि हिन माण्हू जेको आहे पंहिंजे पाण खे अपाहिज जी कमज़ोरी कोन सम्झो आहे। हिन कॾहिं माना वञी ने जेसि ताईं सघ हुई कॾहिं हिन पिननि खे दर्जी कोन ॾिनी, पर पंहिंजे हक़ुनि असां अॼु उन मज़ूर सां गॾु आहियूं कोरियत सां, जंहिंजो नालो शेज़ोर अली भट्टी आहे ऐं जेको पीपल्स कॉलोनी जो रवासी आहे, जे 30 साल पूरी होटल ते मज़ूरी कई आहे। हीअ ॼाए ॼम खां जेको आहे पोलियो जे करे जेको आहे अञा पेर कमु कंदा ई कोन हुआ ऐं वरी हिनखे फालिज थियो ऐं फालिज थियण खां पोइ हीअ मुकमल होटल जे कम खां वेही रहियो, छो त हुनखे कमु हाणे थिए ई कोन पियो। असां हिकिड़ी चरबन नगरी जो राज आहे, असांजे माज़ूरनि जे जेके सिस्टम अचनि था उहे माज़ूरनि ताईं पहुचनि ई नथा, न हुनखे नौकरियूं थियूं मिलनि न हुनखे का फैसिलिटी थी मिले। त जेको अॼु शेज़ोर जेको आहे माना भट्टी शेज़ोर अली भट्टी जेको आहे तमामु घणी परेशानी में आहे ऐं केरु पंहिंजी का सार संभाल नथो हले। अचो त वधीक हुन खां पुछो था हुनजो छा चवणो आहे। तव्हांजो नालो छा आहे? साईं बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, मुंहिंजो नालो शेज़ोर अली भट्टी, पेछल पीपल्स कॉलोनी कुंभार महल 8 नंबर मकान। जनाब वाला जेसी दी जान में सघ हुई आउं तो पैदाइशी माज़ूर आहियां। नादरा सिविल अस्पताल 8 नंबर मकान में मुंहिंजो तस्दीकी सर्टिफिकेट बि आहे ऐं नादरा जो NIC कार्ड बि आहे। तंहिंजे बावजूदि जनाब वाला मूं मज़ूरियूं कयूं पिए, ॾाढियूं मज़ूरियूं कयूं। अचानक कुझु वक़्त खां पोइ मूंखे फालिज थी वियो। फालिज थियण खां पोइ कमु हलण फिरण जी सघ बि ख़तमु थी, कमुकार करण जी सघ बि ख़तमु थी। हाणे आला अख़्तियारनि खे इहो ई मुंहिंजो मुतालबो आहे, अलाह जे रसूल जे सदक़े में मूंखे साइकिल अता कई वञे ऐं माज़ूर कोटा जे तहत मूंखे का नौकिरी अता कई वञे। तव्हांजो वॾो एहसानमंद रहंदुसि। जनाब वाला मूं ग़रीब तरस खाई ऐं अलाह जे रसूल जे सदक़े में ख़ुदि मुंहिंजी माली साता बि कई वञे। हिन दुनियावी परेशानी खां मूंखे छुटकारो साईं, आउं त पैदाइशी माज़ूर आहियां, पर मक़सदु माज़ूरी खां अलावा अचानक वरी ठका थी वञे, मथां फालिज जो असर थी वियो। माज़ूर त आउं पैदाइशी माज़ूर आहियां। मूं तक़रीबन 8-10 साल खां वठी मज़ूरी करणु शुरू कईदमि। 10 साल हुआसीं तॾहिं मूं होटल जी मज़ूरी करणु शुरू कयो। काफ़ी टाइम खां वठी मज़ूरी कंदो रहियो आहियां, पर अॼु उहो वक़्तु अची बीठो आहे जो माना मज़ूरी करण जे क़ाबिल बि जनाब वाला कोन रहियो आहियां। आला अख़्तियारनि खे इहो ई मुंहिंजो मुतालबो आहे, जनाब वाला का माली सहायता कई वञे, का साइकिल मूंखे ॾिनी वञे, थी सघे माज़ूर कोटा जे तहत का नौकिरी ॾिनी वञे। ग़रीब मिसकिन आहियां अलाह खां सवा, ऐं अवां आला अख़्तियारनि खां सवा मुंहिंजो केर बि कोन्हे को। अली भट्टी जो ॻाल्हियूं जेके ॿुधियूं, हीअ ॼाए ॼम खां माज़ूर आहे ऐं मुसलसल जेको आहे इन माज़ूरी खे कॾहिं बि हिन पंहिंजो तानू कोन सम्झो। हिन सॼी ज़िंदगी पंहिंजी मज़ूरी पंहिंजे पोरियो हक़ लाल जी रोज़ी कई, पर कुझु साल पहिरीं जेका फालिज थियो आहे, फालिज थियण खां पोइ हाणे हिन खां मज़ूरी नथी पुॼे ऐं जेका हीअ तमामु घणी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहियो आहे ऐं हिननि वटि साइकिल व्हीलचेयर जी जेकी आहे हिकिड़ो मतालबो करे रहियो आहे व्हीलचेयर जी ऐं माज़ूर कोटा जी घुर करे रहियो आहे। जेके शयूं अचनि थियूं उहे मूंखे ॾिनियूं वञनि जी आऊं माना पंहिंजो जेको आहे रोज़गार करे सघां ऐं पंहिंजो पेट जेको आहे पाले सघां ऐं असां अलाह जे नेकबाननि खे अधी रज़ा सतो थी वई या ॿिया जेके अलाह जा नेकबान आहिनि उन्हनि खे अपील कंदासीं महिरबानी करे फ़िलहालु हिनखे जेको आहे साइकिल वठी ॾिनी वञे जी पंहिंजो हली सघे, कुझु गुज़र सफ़र करे सघे। अञा तमामु घणी परेशानी ज़िंदगी में आहे ऐं कॾहिं बि हिन माण्हू जेको आहे पंहिंजे पाण खे अपाहिज जी कमज़ोरी कोन सम्झो आहे। हिन कॾहिं माना वञी ने जेसि ताईं सघ हुई कॾहिं हिन पिननि खे दर्जी कोन ॾिनी, पर पंहिंजे हक़ लाल जो पोरियो कयो आहे। त असां अलाह जे नेकबाननि खे अपील कंदासीं महिरबानी करे जेतिरो जल्दी थी सघे हिन अली भट्टी खे साइकिल वठी ॾिनी वञे ऐं असां हुकूमत खां DC टनमोहन खे अपील कंदासीं तव्हां वटि जेके रुटियूं आहिनि माज़ूर कोटा में अली भट्टी खे रुटी ॾिनी वञे जी पंहिंजो हक़ लाल जी मज़ूरी करे सघे। ईअं न थिए
त सुभाणे जेका ही माना पंहिंजे पेट पालण लाइ सुभाणे पिनण ते हिरी वञे, तमामु ख़राबु नाज़ीअ माण्हू तमामु मजबूर थींदो, का बि शइ करे सघे थो, त अहिड़ी नोयत न अचे। अली हिकिड़ो गैरतमंद माण्हू आहे ऐं मज़दूरी कंदड़ माण्हू आहे, त अलाह वास्ते इहो जेका जेकी बि थी सघे अलाह नेकबानी अफ़ीला जी मदद कई वञे।